बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह अल्लाह खरजन बदीजन जे मन में, अल्लाह खरजन बदीजन जे मन में असां ई पिरनि जूं उमेदूं पसंद तंहिंखां पोइ मरनि सड़ी में सूर में। क़ाबिल एहतराम इन महफ़िल जा महिमान ख़ास, इन महफ़िल जा मोर, असांजा मरकज़ी सदर, असां इन तंज़ीम असांजे जा रूह रवां साईं हाजी शफ़ी मोहम्मद सचो साहब, उन खां पोइ असांजी महफ़िल जा महिमान ख़ास असांजा मरकज़ी जनरल सेक्रेटरी साईं सिकंदर अली जतोई साहब, ऐं उन सां गॾु असांजा डिवीज़न जा, हैदराबाद डिवीज़न जा ऐं पूरी सिंध मां आयल डिवीज़न जा उहिदेदार साहबान, असांजो ज़िलो जानशोरो, उन सां गॾु असांजे सिंध मां जेके बि ज़िला आहिनि उन्हनि जा सदर जनरल सेक्रेटरी ऐं उन्हनि जा उहिदेदार साहबान, ऐं सिंध मां जेके बि तालुका आया आहिनि उन तालुकनि जा सदर ऐं उन सां गॾु उन्हनि जा साथी साहबान, असांजा जेके बि ऑफिसर साहबान, जंहिंमें साईं अनवर ओडाणो साहब, साईं पांदीमान टालपुर साहब, असांजा टीओ मेल फीमेल सेवण, ऐं हिन सां गॾो गॾु ॿिया असांजे सेकेंडरी साइड जा हाई स्कूल जा हेडमास्टर साहब, ऐं हुन सां गॾु साईं गुल मोहम्मद हमूपोटो साहब, असांजो मुअज़्ज़ज़ महिमान, जेको असांजो सीनियर दोस्त पेटियल हैदराबाद डिवीज़न जो जेको पैनल आहे उहो साईं जे नाले सां मंसूब आहे। साईं जिन जूं महिरबानियूं। उन सां गॾु तारीख़ सेवण जा मुअज़्ज़ज़, असांजा महिमान, असांजा चङा जिन असांखे इज़त बख़्शी हिन प्रोग्राम में अची, असांजा सहाफ़ी बिरादर जेके बि आयल आहिनि, उन खां पोइ साईं फताह साले काके मोटो असांजो अॻवान, ऐं साईं असांजो पेटियल साबिक़ सदर साईं अब्दुल अज़ीज़ राह पोटो, असांजा ॿई अॻवान ऐं असांजा सरपरस्त। उन खां अलावा सलाम पेश करियां थो तालका सेवण जे बाशऊर उस्तादनि खे जेके हिन पिंडाल में वेठल आहिनि, जिन कल्ह खां वठी रुकावटुनि जे बावजूदि, झलण जे बावजूदि हिन प्रोग्राम में, हिन नंढड़े पुरवकार प्रोग्राम में शिरकत करे असांजे प्रोग्राम खे रौनक बख़्शी आहे। असां तमामु महिमान साथियुनि जा इंतिहाई दिलि जे गहराइनि सां खोराइता आहियूं। सभिनी जी महिरबानी जो असां वटि हली आया, ॿुधी थकिजी पिया आहियूं। हिकिड़ो ग़लति फ़ैसिलो कयोसीं तालके सेवण में इलेक्शन वञण जो, ग़लति पासे फ़ैसिलो कयोसीं, पर पोइ देरि सां ख़बर पई त यार हीउ त ग़लति रस्तो हुयो जंहिं ते हलियासीं। हाणे उहो असांजे मुखालफ़नि खे हिकिड़ी शइ हथ अची वई आहे, जेका शइ बार बार हू करे उस्तादनि खे पिया वर्गलाई। असां उन्हनि खे ॿुधाइण था चाहियूं त असां जेको हीउ सिलसिलो शुरू कयो आहे साईं शफ़ी मोहम्मद सचो ऐं साईं सिकंदर अली जतोई जी क़यादत में, इहो ई इंशा अल्लाह ताला सही ऐं सिधो रस्तो आहे जंहिं ते असां हली करे पंहिंजे सिंध जे उस्ताद जी ख़िदमत करे सघूं था। मां उन्हनि दोस्तनि खे हिन प्लेटफॉर्म तां सिधो जवाबु पियो ॾियां त तव्हांजे सभिनी सुवालनि जा जवाब इहे आहिनि त आउं हैदराबाद डिवीज़न जो सदर आहियां। तव्हां सभिनी जे सुवालनि जो जवाबु इहो आहे त आउं हैदराबाद डिवीज़न जो सदर आहियां। कानून बि हिन में अची वञे थो, आइन बि हिन में अची वञे थो, सही ऐं ग़लति रस्ते जी परख बि हिन में अची वञे थी। जेकॾहिं आउं ग़लति हुजां त आउं सदर हैदराबाद डिवीज़न न हुजां। उन सभिनी लाइ इहो जवाबु आहे। वॾी महिरबानी तव्हां दोस्तनि जी, वक़्तु तव्हांजो घणो कोन था वठूं, ॻाल्हाइण ते दिलि घणो चए थी। मां तमामु दोस्तनि खे सलाम पेश करियां थो जिन असांजे प्रोग्राम खे रौनक बख़्शी। तालका सेवण जा बाशऊर बहादुर जेके अॻवान ऐं
दोस्त असांजा उस्ताद वेठा आहिनि साथी उन सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर सलाम पेश करे वॾी महिरबानी।